छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां सिंध मुंहिंजी अमां दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो सिंध मुंहिंजी अमां सूंह तुंहिंजी मथां छा लिखां सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनक़लाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिक मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिक नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। ऑफ सिंध लंडन जे मेज़बान सारंग जो पारां सभिनि खे भलीकार। अॼु सिंध सुजागी फोरम पारां सिंध राणी हाउस अख्तर कॉलोनी में 15 वार स्टडी सर्कल सिंध जी मौजूदा सियासी सूरत हाल ते कयो पियो वञे। अचो त असां उन स्टडी सर्कल जो बाक़ाइदा आगाज़ कयूं ऐं सिंध जी मौजूदा सियासी सूरत हाल खे असां कीअं था सम्झूं, सिंध जो नौजवान कीअं थो सम्झे, सिंध जा माण्हू उनखे कीअं था सम्झनि, त उन ते बहस कयूं, ॻाल्हायूं। साथियों, दोस्तों, अस्सलाम वालेकुम। जी हसन, सिंध जी जेका मौजूदा सूरत हाल आहे उहा ज़ाहिर आहे दुनिया ऐं पाकिस्तान खां का घणी अलॻि न आहे, पर हिन स्टेट जे असरनि जे करे जेका सूरत हाल आहे उहा ज़्यादा गंभीर आहे ऐं ॾींहों ॾींहुं गंभीर थींदी पई वञे। हींअर जीअं इलेक्शन जा ॾींहं आहिनि त उन्हनि में मक़सदु जेका पुराणी गवर्नमेंट हुई या जेका इक़्तिदारी धुर असांजी हमेशह रही आहे पीपल्स पार्टी, उन जे भेट में जेके मुक़ाबले में बि बीठा आहिनि त उहे बि ओढ़ाई वॾेरा ऐं ओढ़ाई सियासी खिलाड़ी आहिनि। त हाणे सिंधी माण्हूअ खे वोट जे हिसाब सां अॼु जे दौर में जेको वोट जी अहमियत आहे पूरी दुनिया में, हिते त असांखे का बि कोन थी नज़र अचे त भई कंहिंखे वोट ॾिजे या कंहिंखे न ॾिजे या छा कजे। ॾाढा जेके हिन ते ॾुखियाई आहे इन सॼे माहौल खे सम्झण में असांखे। पर पोइ बि के दोस्त, के यार, के सिंधोस्त चिणग ॿाहिरियूं वेठा आहिनि, उन्हनि जे सहारे माण्हू जीए थो ऐं पुर उमेद आहे त अॼु न त सुभाणे मतां जेको आहे असां कंहिं बहितरी जे तरफ़ वञूं। ऐं यकीन आहे त ईअं हमेशह हेॾियूं पुराणियूं हिस्ट्रियूं ऐं पुराणियूं तारीख़ूं ऐं पुराणियूं शयूं बिल्कुलु ईअं मिसाल ई कोन ईंदियूं जेसिताईं लिखण पढ़ण वारा ॿिया सिंधोस्त माण्हू मौजूदु आहिनि, तेसिताईं मक़सदु इहे हुकुमरानी चालू मां सुञाणो असांखे मिसारे कोन सघंदियूं, पर ईअं आर्ज़ी मायूसियूं ज़रूरु अचनि थियूं। उमेद आहे त असां इन मां लंघे पार पवंदासीं। महिरबानी। अलस्तु बिरबकुम जॾहिं कनि पियो कालू भला कल बसी तॾहिं तित चयो तईं वेल कयो वचन वेड़ी जन सां। क़ाबिल एतिराम दोस्तो हक़ मौजूद जी असन साईं मुंहिंजा, अॼु असां सिंध सुजागी फोरम पारां जेका निशस्त रखी आहे उन में सिंध जे मौजूदा सियासी सूरत हाल ऐं समाजी सूरत हाल जो ज़िक्र कंदे ऐं इहो चवंदुसि त सिंध जेका सदाईं आज़ादु ऐं ख़ुशहाल मुल्क रहियो आहे, उहा अंग्रेज़नि जी ग़ुलामी खां पोइ, पाकिस्तान ठहण खां पोइ पंजाबियुनि जे ग़ुलामीअ जे वकड़ में अची वई आहे। ऐं असां वटि जेके बि सोशो इकनॉमिक जेके बुरायूं आहिनि उन्हनि जी जड़ ई पाकिस्तान आहे। ऐं असां सम्झूं था त
सिंध खे पंहिंजा हक़ न पिया मिलनि। समाजी शूर ऐं इनकलाब जो ज़रियो सियासत हूंदी आहे, सियासी पार्टियूं हूंदियूं आहिनि, पर जॾहिं असां अॼु इलेक्शन जे दौर में हलूं था पिया, इलेक्शन थिए पई, त उन वेल असां जॾहिं सियासी भोतारनि मीरनि पीरनि वरेरनि खे ॾिसूं था त हिकिड़ी कराहत थी अचे ऐं ॾुख थो थिए त अहिड़ा नुमाइंदा जेके सिंध जे हक़नि, जिन खे सिंध जे हक़नि जो शोर ई कोन्हे को, ऐं अॼु वरी पंहिंजा ॻारा पीरा चाकू तलवारूं खणी वरी मैदान ते लथा आहिनि सिंधी क़ौम खे फतह करण लाइ। त असां सम्झूं था त सियासत खे हिकिड़ो एस्टेब्लिशमेंट गार कयो आहे, ऐं सियासत इनकलाब जो नालो आहे, पर इन बुराइनि जी जड़ इहो सॼो पाकिस्तान जो जेको फ्रेमवर्क आहे उन में मज़लूम क़ौमुनि जा हक़ ईअं हड़प कया था वञनि जीअं अॼु असां ॾिसूं था पिया। सिंध बाशूर रही आहे ऐं सिंध पंहिंजे हर दौर में पाण मल्हायो आहे, छो जो तहज़ीबी तारीख़ी तौर ते सिंध जो हिकिड़ो एॾो ख़ूबसूरत नाव आहे जंहिं सॼी दुनिया जी सरवाणी कई आहे। ऐं असांखे उमेदु आहे त अॻिते बि जेकॾहिं सरवाणी थींदी त इहो फ़िक्रे सिंध जेको आहे उहो सॼी सिंधी रहनुमाई कंदो, छो जो असां वटि अमुन प्यार मुहबत भाईचारो जेको आहे उहो अञा मौजूदु आहे, जेतोणीक वक़्तु हालतुनि उहो सभु कुझु असां खसण जी कोशिशि कई आहे, दहशतगर्दी जी सूरत में, मुलाज़म जे सूरत में, पर असां सिंधी माण्हू, सिंध जो नौजवान जेको आहे अॼु फुल उमेदु आहे। सिंध जो नौजवान अॼु असां ॾिसूं पिया इलेक्शन जी दौर में त उन्हनि मीरनि पीरनि ऐं वॾेरनि जे साम्हूं मवादु अटकाए थो पियो, उहो सोशल मीडिया जे थ्रू हुजे, जदीद टेक्नोलॉजी जे ज़रिए हुजे, पर उनखे सम्झ आहे। ऐं असां सम्झूं था त सिंध जो जेको नौजवान आहे उहो वरी कर मोड़े उथंदो ऐं सिंध जे जेको सियासी हक़ आहिनि उन लाइ जदोजहद कंदो। असां ॾिसूं था त हिते त कोर्टूं इंसाफ़ आहे ई कोन, कोर्टूं खपियूं पियूं वञे थी। ऐं सवेल जी मूं ॻाल्हि कई त असांजे सियासी पार्टियुनि जो हाल इहो आहे जो हाणे असांजूं नियाणियूं रोडनि ते निकितियूं आहिनि पंहिंजे हक़नि हासिलु करण लाइ। मिसिंग पर्सन्स जे हवाले सां कोर्टुनि जा दर खुड़काए को बि इंसाफ़ नथो मिले। चीफ जस्टिस चए थो त मूंखे त ख़बर कोन्हे, मुंहिंजे इदारनि त न खया हूंदा। बाबा तव्हांजो पाकिस्तान जो आइन चवे थो बुनियादी इंसानी हक़नि जूं जेको उहो आहे त स्टेट ज़िम्मेवार आहे कंहिं फ़र्द जी। तव्हां ईअं सालनि खां जेको आहे त अॼु जॾहिं असांजूं नियाणियूं रोडनि ते आयूं आहिनि ऐं असां सम्झूं था, आऊं त इन ॻाल्हि खे पॉज़िटिव थो सम्झां त नियाणीअ खे सिंधीअ में सत क़ुर त चयो वञे थो, पर उन्हनि वक़्तु हालतुनि तहत असांजी सियासी क़यादत जे जेको हराम पाइण जे करे नियाणियूं जेके निकितियूं आहिनि, इहो आऊं सम्झां थो त सिंध लाइ पॉज़िटिव किरदारु आहे ऐं उन्हनि अॼु जो नौजवान बि उन्हनि सां गॾोगॾु आहे ऐं इहा पॉज़िटिव उमेदु आहे। असां नाउमीद न आहियूं, सिंध रहणी आहे, सिंध जीअणी आहे, रहंदी, पर उन लाइ असांखे इल्मु अमल ऐं जी ज़रूरत आहे। ऐं उन खां पोइ पाकिस्तान जे फ्रेमवर्क में सभिनी सियासी पार्टियुनि जो निचोड़ ठाहे फ़िक्रे सैयद जेको ॾेई वियो आहे असांखे पंहिंजे हक़नि जे हासिलात लाइ अदम तशद्दुद जी पॉलिसी करे, या साले क़ौम जो जेको तसवुरु हूंदो आहे, असां जेकॾहिं ॿिनि हिननि ॻाल्हियुनि ते फ़िक्रे सैयद जे साले क़ौम जे तसवुरु ऐं अदम तशद्दुद जे ज़रिए जेकॾहिं असां जदोजहद खे जारी रखूं त आउं सम्झां थो वॾी परे न आहे जो सिंध पंहिंजा हक़ बि हासिलु करे ऐं सभु कुझु हासिलु करे। महिरबानी। जीअं सिंध देश, जीअं साईं जीम सैयद, जीअं शहीद बशीर खान घुरे, जीअं त सिंध जी मौजूदा सूरत हाल ॿ क़िस्मनि जी आहे। हिकिड़ी इलेक्शन सियासत थिए बि, ॿियो जेको सिंध जो जेको पाणी जो मसइलो आहे अॼुकल्ह, त चीफ जस्टिस जेको इंसाफ़ ॾींदड़ आहे उहो बग़ैर कंहिं मौक़े जे डैम ठाहे थो, सिंध जे पाणी मथां बंदि ॿधे थो, त वरी उते वरी असांखे हिकिड़ा आम दानिशर जे अंदरि वोट जो सही इस्तेमालु कयो। वोट कीअं ॾियूं असां? वोट जो मक़सदु न सिंधी इलेक्शन मंशूर वटि, न सिंध पाणीअ वटि को मंशूर में शामिलु आहे, न तेल ऐं गैस जो सिंध जा मदीनी वसीला उन्हनि वटि के मंशूर में शामिलु आहिनि, न सिंध जा गुम थियल माण्हू उन्हनि जे मंशूर में शामिलु आहिनि। उन खां बाद में सिंध जा माण्हू जो तहफ़ुज़ उन मंशूर में शामिलु आहे। ऐं जेको वॾी पीराणी गादी जो हिकिड़ो पीर ख़त लिखी चीफ जस्टिस चए थो त मुंहिंजो त ख़्वाबु हुयो त सिंध नदीअ मथां बंदि ॿधे, जेको तव्हां ऑडर ॾेई मुंहिंजो ख़्वाबु पूरो कयो। हाणे असां उन पीर खे वोट ॾियूं, असां उन पीपलनि खे वोट ॾियूं जीअं सिंध जा ॿ हिसा कया, जेको असां उन 2 नंबर GDA जेको हिकिड़ो कबाड़ो आहे, हिकिड़ो वॾेरनि जो सड़ियल कबाड़ो, जीअं की सिंधी माण्हू को बि एतबार न आहे, उनखे वोट ॾियूं।
वोट जी सियासत खे असां रद्द था कयूं। वोट असांजे मसइले जो हल न आहे। अगरि तव्हां वटि असांजो मंशूर खणी अचो असांखे पाणी ॾियो, असांजी सिंधू नदी में को डैम न खपे, असांजा मस्जिदूं सिंध जे कंट्रोल में अचनि। जेतिरो पाकिस्तानी फेडरेशन 4 आहिनि, जेतिरो ॿियो सॾ असां बि एतिरो ॾियूं, असां छो वधीक हिसो ॾियूं? असांजो को पंजाब या बग़ैर कंहिं माना खयो थो वञे हिकिड़े हिसाब सां, त असां उहो सिंध जो मसइलो हिकिड़ो इहो आहे। ॿियो हिकिड़ो इलेक्शन सां हाणे पीर पघारो इलाइक़ा जत इहे GDA वग़ैरह इहे अजीब क़िस्म जा ड्रामा आहिनि। इहो पूरो कंहिं असांजो सिंधी क़ौम जे मसइले जो हल न आहे, असां हिनखे रद्द था कयूं। ऐं ॿियो जेको अॼुकल्ह मिसिंग पर्सन जो इशू आहे, सिंध जूं नियाणियूं 2 सालनि खां रोडनि ते रड़नि पियूं। 20 मई वारो वाक़ियो बि सिंधी क़ौम जे साम्हूं आहे। त सिंधी नियाणियूं जॾहिं पंहिंजे प्यारनि जी डिमांड कनि के डंडा ऐं कपिड़ा पाए था वञनि, कोर्टूं चवनि तो असांजे एजेंसियूं असांजा माण्हू न खणनि, कोर्ट जूं बि एजेंसियूं थींदियूं आहिनि पिया। सुधिरियल मुल्कनि में इहो थोरी आहे जेको त कोर्ट जूं एजेंसियूं थींदियूं आहिनि, उहो एजेंसी जो वकील चीफ जस्टिस न पर हिकिड़ो एजेंसी जो वकील पियो लॻे त इहो असांजा एजेंसियूं तव्हांजा माण्हू न खणनि, भई काॾे जा माण्हू कंहिंखे माण्हू। त इहो असां भरपूर डिमांड था कयूं। असां सिंध सुजागी फारम ऐं ॿियनि जे पारां सिंध सुजागी फारम जा असां इहो इलेक्शन जी सियासत खे रद्द था कयूं। इहो सिंध जे मसइले जो को बि हल न आहे। सिंध जी ग़ुलामी खे पंजोड़ में ॿधण जो हिकिड़ो घटि माना हिकिड़ो सीमेंट जी सिर खे मथां वरी सीमेंट हणी बंदि करण जो तरीक़ो आहे। वोट जी सियासत असांखे रद्द था कयूं। ऐं इन सां गॾु आउं पंहिंजी डिस्कस ख़तमु कंदुसि। जीअं सिंध देश, जीअं साईं जी सैयद, जीअं बशीर खान। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हक़ मौजूद जीअं सिंधु देश, जीअं साईं जीअं सिंध। साईं असांजो वॾे में वॾो मसइलो आहे हिन महिल जेकी सियासी सूरत हले थी त मिसिंग पर्सन ते। छो हिन महिल असांजूं नियाणियूं, असांजूं भेनरूं रोडनि ते ज़लील थियूं आहिनि, खुआर थियूं आहिनि, उन्हनि जा कपिड़ा लटा वग़ैरह फाड़िया विया आहिनि। हुननि जो वॾो मसइलो आहे। असां जेके बि आहियूं सभु नौजवान कुराड़ा सभु रोडनि ते निकिरूं, रोड ब्लॉक कयूं। निकिता बि आहियूं, कुझु निकिरणु खपे बि सही। इंसाफ़ निकिरण सां मिलंदो आहे, घर वेहण सां कोन मिलंदो आहे। अगरि असां न निकितासीं त कोई इंसाफ़ कोन मिलंदो असांखे। जॾहिं असांजूं नियाणियूं कपिड़ा वग़ैरह फाड़िया त ॿ ॼणा असांजा आज़ादु थी विया आहिनि हिन महिल। अञा इंशाअल्लाह अल्लाह अॻिते मौला भलायूं कंदो। हक़ मौजूद मज़हबन मुल्क में माण्हू मुंहिंजा शेखी पीरी बुज़ुर्गी बेहद बुलाया, कंहिं मौज़ू निविड़ी पढ़नि कनि मंदर वसाया, ओॾा कीन आया सचला कुल पाराइश करे। जीअं सिंधु देश साईं मज़हब हिन वक़्तु जेका असांजी सिंध जी सियासी सूरत हाल आहे या पाकिस्तान जी सियासी सूरत हाल आहे, त उनखे आउं पंहिंजे नज़र सां इहो ॾिसां पियो त जॾहिं सियासत में मज़हब खे इन कयो वेंदो आहे त पोइ इन क़िस्म जूं हालात पैदा थींदा आहिनि। ऐं पूरे मुल्क में सियासी पार्टियूं हुजनि या मज़हबी पार्टियूं अॼु सियासत में लही पियूं आहिनि ऐं उहे के फ़िरक़े वारियत जे हिसाब सां के तहरीकूं मुख़्तलिफ़ ठाहे करे उन्हनि खे सियासत में आंदो अथनि। पोइ उनखे जेको आहे पंहिंजो वोट बैंक ठाहे करे अवाम में जेको आहे सो हिकिड़ी इंतिशार फैलाइनि था। उन सां जेको आहे सो मज़हबी मतभेद शुरू थिए थो। ऐं मां बेसिक जेको आहे सो सियासत जी जेको मतिलबु हे निचोड़ जेको मतिलबु मसइला मसाइल शुरू थिया आहिनि त उनखे मज़हबी जेको आहे न कटरपणो ऐं मज़हबी मतभेद सम्झां थो। त उन खां जेकॾहिं असांजो नौजवान नसुल अवॉइड कंदो ऐं असां वटि लतीफ़ साईं जो तमामु वॾो फ़िकिर आहे, असां वटि सचल साईं जो तमामु वॾो फ़िकिर आहे, असां वटि जेको आहे सो काफ़ी ॿिया सामी आहे, उन खां अलावा बेदिल साईं आहे, इन्हनि जा काफ़ी सुठो हिकिड़ो मंशूर आहे। उन्हनि जो जेको आहे फ़लसफ़ो आहे, जेकॾहिं हर नौजवान खे पंहिंजो पाण मतिलबु उन ते स्टडी करणु ऐं थारोली स्टडी करणु घुरिजे। गवर्नमेंट त असां सां संजीदा आहे ई कोन ऐं मां त सम्झंदो आहियां पीपुल्स पार्टीअ जो जेके बि पॉलिसियूं आहिनि उहे सिंध दुश्मन पॉलिसियूं आहिनि। हुननि खे जेकॾहिं कुझु सिंध लाइ सोचणो हुजे, सिंध लाइ कमु करणु हुजे त लतीफ़ साईं जेको आहे सो उन जे फ़िक्र खे या चल खे सब्जेक्ट तौर ते असांजे कोर्स में शामिलु करियां। पर अॼु ॾींहं ताईं सिंधी ॿोलीअ खे 1971 में भुटे जेको आहे सो अची ख़तमु कयो ऐं उन खां अलावा जेको आहे सो ॿोलीअ खे क़ौमी ॿोलीअ
करण खां ख़तमु कई त हू असांजे जेको आहे न मंश हिन में मतिलबु सब्जेक्ट तौर ते असांखे काॾों ॾींदा, कोर्स में काॾों ॾींदा। ऐं असांखे जेको ॿारनि वटि प्राइमरी कोर्स पढ़ायो थो वञे उहो बि तमामु घणो ग़लति पढ़ायो थो वञे। पोइ ॿार मैंटली तौर ते जेके वॾा थियनि था पोइ उन्हनि खे कंहिं शइ जी बि नॉलेज न आहे, सियासत जी बि ख़बर न आहे, पोइ मुख़्तलिफ़ डाइवर्शन वठी था वञनि। ऐं हिन वक़्तु जेका सियासी सूरत हाल आहे सिंध जी, सो उहा हिकिड़ी मतिलबु दिलचस्प बि आहे ऐं मां सम्झां पियो त सुठी बि आहे। जिन माण्हुनि में जेके शऊर वारा असांजा दोस्त आहिनि, नौजवान नसुल, जिन भोतारनि मीरनि पीरनि जेके गादियुनि ते वेही करे पीर वेठा आहिनि ऐं बिज़नेस कंदा आहिनि। मां कंहिं गादी जो नालो नथो खणां, पर रिसेंटली उन्हनि हिकिड़े इजलास घुरायो जंहिं पंहिंजे मुरीदनि खे घुराए करे चयो त बाबा वोट कंहिंखे बि न ॾिजो ऐं वोट उनखे ॾिजो जंहिंखे असां चऊं। सो हाणे इहो त माना पंहिंजे मुरीदनि ते बिज़नेस करणु ऐं इहो माना उन्हनि जे फ़िक्र खां परे करणु। सो बहरहाल ॻाल्हि जो तव्हांजो गादियुनि सां कुझु बि न वञे, तव्हांजो वञे त भिटाईअ जे फ़लसफ़े सां वञे, सचल जे फ़लसफ़े सां वञे, उनखे पंहिंजो पाण में अपनायो। बाक़ी गादी नशीननि इन्हनि ॿियनि जेके दुकान था हलाइनि वेठा इन्हनि खां परे थियो। इहे कुझु बि कोन ईंदव, इहे रुॻो गुमराहियूं ॾसींदव, पेरे पवणु सेखारींदव, इन्हनि खां परे थियो। ऐं जेको आहे सो असांखे ॿी ॻाल्हि इहा आम त पलीजी साहिबु जॾहिं सिंधियाणी तहरीक ठाही, मां उन में ॾाढो मुतमिन आहियां ऐं मां सम्झां थो त असां मायूस न आहियूं। ऐं असांखे हिन वक़्तु पंहिंजी औरतुनि खे डॉर्मिनेंसी या इस्लाम जे मज़हब जे नाले में बंदि करे घर में नाहे रखिणो, उन्हनि खे अॻियां आणणो आहे ऐं उन्हनि खे तालीम ॾियणी आहे। ऐं कंहिं अंग्रेज़ जो चवणो त तव्हां मूंखे पढ़ियल लिखियल औरतूं ॾियो, पोइ पढ़ियल लिखियल मूंखां क़ौम वठो। इन जे करे असांखे हाणे औरत खे अॻियां करिणो पवंदो ऐं असांखे बि उन सां जेको आहे सो जीअं मिसिंग पर्सन में सभु गॾु बीठा हुयासीं त इन तरह सां असांखे उन्हनि सां गॾु बीहणो पवंदो ऐं उनखे औरत खे जेको आहे न तालीम हर मुमकिन ॾियणी पवंदी। महिरबानी। विया मोर मरी हंज न रहियो हिकिड़ो, विया मोर मरी हंज न रहियो हिकिड़ो, उन्हनि आखेरनि ते वेठा चब चढ़ी, वतन थियो वरी कूड़नि काइरनि जो। तव्हां हिन ई बैत में सां सम्झी सघो था या अंदाज़ो लॻाए सघो था त पंहिंजे सिंध जो सूरत केतिरो चेंज थी चुको आहे। हर माण्हू चाहींदो आहे त मां पंहिंजे लाइ पेट भरां, ॿिए कंहिं बुखाए न ॾिसां। हर ॿिए कंहिंजो माना हुनखे धिकारियो वञे थो, अॻिते आणणु नथो ॾिनो वञे। हर माना सियासत में ऐं समाज ऐं सियासी खे गॾाए हलूं, पर छा थियो विच मज़हबी अची करे हुनखे माना वॾी रंडक पहचान था। जेकॾहिं पाण मुतहद थी गॾु थी एको ॿधी करे गॾी हलंदासीं, पाण खे का बि रुकावट कान ईंदी। जी अस्सलाम वालेकुम, नमस्ते दोस्तों। आउं न्यू माण्हू आहियां, मगर मुंहिंजो मैसेज आहे, माण्हू सोशल मीडिया ते जेको कमेंट्स कनि था या कुझु कनि था, जेके पढ़ियल लिखियल माण्हू आहिनि जंहिंमें विल पावर न आहे ऐं सिर्फ़ु लिखी सघनि था, उहे अमली कम बि कनि। अमली कमु करण खां माण्हू खे पंहिंजी ॼाण ऐं पंहिंजी ख़बर पए थी। अमली कम बि करे ऐं सिर्फ़ु सोशल मीडिया ते कमेंट्स या वग़ैरह, इहो हिन खां सुठो आहे त को किरदारु को पंहिंजो कमु करे, सुठो इहो आहे। थोरो घणो असांखे वधीक कोन ॻाल्हाइणु अचे। सो जीअं महिरबानी सारंगी जी जो असांखे मौक़ो ॾिनो। थैंक यू। तव्हां ॻाल्हाए वठो, मां थोरो जीअं सिंधु देश, जीअं साईं जीअं जीअं त असां पहिरियां त माज़रत कंदासीं साईं सारंग जन खां, जेको असां टेम ते न पहुची सघियासीं ऐं काफ़ी अदा बि फ़ोन कया। असां वरी बि उन्हनि दोस्तनि खां माज़रत था कयूं, पर टेम कढियोसीं आयासीं। त दोस्तो हाणे ॻाल्हि इहा आहे, जीअं मसइलो त मिसिंग पर्सन्स ई असां लाइ सिर्फ़ु मसइलो न आहे, मसइलो आहे क़ौमी ग़ुलामी जो। जॾहिं जेकॾहिं क़ौम ग़ुलाम आहे त पोइ इहे शयूं इन्हनि खां वधीक बि असां सां कोई थींदो। इहो त असांखे ज़हनी तौर ते तयारु रहणु खपे त इहो माना असां सम्झूं था त हिकिड़ो 10% असां लाइ मसइलो न आहे, मसइलो आहे क़ौमी ग़ुलामी जो। जेकॾहिं असांजी क़ौम ग़ुलाम हूंदी ऐं असां अञा बि इन वॾेरनि जे दोलनि ते नचंदा वेंदासीं, कॾहिं जीए भुटे जे पोयां, कॾहिं पघार जे भुटा त अलाए कॾहिं मरी हलिया, हाणे त कोई आहे ई कोन। कॾहिं पघारनि जे पोयां, कॾहिं कंहिंजे पोयां, त पोइ यकीनन असां इहे मिसिंग पर्सन हाणे त 140 आहिनि, पोइ त मां भाई तो इहो रेशो अॻिते हलंदो। पर असां सिर्फ़ु रोडनि रस्तनि ते ई वेंदासीं, अमली तौर ते असां नतीजा त न वठी सघिया आहियूं। रोडनि रस्तनि ते बि वेठासीं, मुज़ाहिरा बि कयासीं, लठियूं बि खाधियूंसीं, सॼे दोस्तनि सां गॾु हुयासीं,
पर असांखे जेका रिज़ल्ट मिले माण्हू मिलनि उहो असांखे न मिलिया आहिनि। हाणे जीअं साईं चयो त सचल या साईं लतीफ़ जो हेॾो फ़िक्रु आहे, उहो त असां वटि शाइरी जे रूप में बराबरि आहे, पर असांजा माण्हू त शाइरी खे नथा एतिरो पढ़नि या नथा सम्झनि। उन्हनि लाइ सभ खां वधीक त साईं जीएम सूद जो फ़िक्रु आहे न। साईं जीएम सूद जा किताब पढ़ो तव्हां, उन में तव्हांखे पूरी दुनिया जी पंहिंजी हैसियत जी ख़बर पइजी त तव्हां छा आहियो। जॾहिं तव्हां साईं जीएम सूद खे पढ़ंदव न, पढ़ण खां पोइ तव्हांखे यकीनन हीउ जेको माहौल आहे इन खां तव्हांखे चेंजिंग नज़र ईंदी, तव्हां उन खां पंहिंजे पाण खे धार कंदव। जेकॾहिं असां ठीकु आहे शाइरी में बि असां लाइ सभु कुझु आहे, पर मौजूदा सूरत हाल में जेको साईं असांखे 62 किताब लिखी ॾेई आहे न, असांखे ज़्यादा तौर ते असांखे पंहिंजो जेकॾहिं मुस्तक़बिल असांजो हाणे सम्झो साईं जीएम सदी ॾेई वियो आहे। साईं त इहो 700 साल या 300 साल पहिरियां या 400 साल पहिरियां, पर हिन वक़्तु असां वटि सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु साईं जा किताब आहिनि जिन खे असां पढ़ी करे उन ते अमल करे असां घणो कुझु हासिलु करे सघासीं। बाक़ी ताणी इन दोलनि जे पुठियां हलंदासीं त इहो वक़्त जो ज़्यान ई आहे। असां त इन्हनि खे पार्टी बि न सम्झंदा आहियूं। सिंधी क़ौम जी नुमाइंदगी त छा, पर इहा पार्टी न आहे या ज़रदारी लीग आहे या माण्हू खे बेवकूफ़ बनाए, चाहे 1000 रुपए हुन ते नोट ते पिनाए क़ौम खे ग़ुलाम थी करे, इन बहितर आहे इन ग़ुलामी खां इन पार्टियुनि खां असां परे थियूं। असां हक़ पुत साईं जीएम सदी जे नज़रिए ते हलूं, उन्हनि जे ॾिनल फ़िक्र ते जेकॾहिं असां हलंदासीं त यकीनन असां अॼु थोरा आहियूं, असां थोरा ई सही। हमेशह जेको आहे थोरा ई जेका हूंदा आहिनि न, हू चवंदा आहिनि न थालीअ में कणा थोरा उहे बि माना भला आहिनि। जेकॾहिं असां थोरा बि आहियूं न, पर असां इहो सम्झूं था त असां हक़ ते आहियूं, असां न हक़ ते न आहियूं। पोइ हाणे असांखे कॾहिं हक़ु मिलंदो इहो त हाणे डिघो सफ़र आहे। पोइ हाणे जेके जहिड़ा हूंदा शायदि असां न बि ॾिसी सघूं असांजो ईंदड़, पर साईं जीएम सूद जो फ़िक्र खां सवाइ असां वटि ॿियो को रस्तो आहे ई कोन। वधीक मां टाइम न वठूं, सभिनी दोस्तनि जी महिरबानी। जीअं सिंधु देश जीअं साईं जीएम सूद। सॼी संगत खे जीअं सिंधु देश। इन लाइ माज़रत था घुरूं, असां थोरो लेट थी वियासीं। ऐं हिन शहर सां पंहिंजी जाइ वरदू, तोखे ॾिसी थियो वैसा ॼाणे ख़ुदा, सिंध जीअं दी सदा, सिंध जीअं दी सदा। पहिरियां त मां हिते सभिनी वेठलनि खे हक़ मौजूद थो चवां, ऐं मां तव्हां सभिनि जा जेके आहिनि पॉइंट्स ॿुधा, मूंखे ख़ुशी थी की तव्हां सभु जेको आहे हिकिड़े मक़सद लाइ गॾु थिया आहियो, सिंध लाइ गॾु थिया आहियो, सिंध जी बहितरीअ लाइ गॾु थिया आहियो। पर मां हिकु ॻाल्हि ज़रूरु कंदुमि त जेको आहे जंहिंजा नाला या शाइरी या पढ़ी विया हो, उनजो तव्हां ज़ाहिरी शइ चवण जे हद ताईं त ठीकु आहे, पर सॼो कसूरु अगरि मां विझंदुमि त उहो सॼो सिंधीअ ते विझंदुमि। भले मां सिंधी आहियां, मां फ़ख़्रु कयां थो सिंधियत ते, पर जे अंग्रेज़ अचे थो या ॿियो कोई अचे थो त असांजो ई पहिरियों फ़र्ज़ु बीहे पियो त उन मां लौथी बीहनि असांजा वॾा, उहे न बीठा त अॼु असां खुआरियूं ॾिसूं था। त इहो पहिरियों जेको कसूरु सॼो वञे थो उहो सिंधियत ते वञे थो, न की ॿी कंहिं क़ौम ते। या मां ॿिए कंहिं क़ौम खे तनक़ीद न कंदुमि हाणे, छो जो हाणे उहो दौरु हलियो वियो। असां तनक़ीद करे 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 पाण खे फ़रिश्तो सम्झणु शुरू करे छॾियो ऐं ॿियनि खे हमेशह किनो चयो आहे, त इहे न थींदो। ऐं ॿी ॻाल्हि त हाणे हिते सियासत या असांजो जेको तालीम जो निज़ाम आहे, इहे न त तालीम जेतिरी बि आहे, लेकिन उन तालीम में ऐं सियासत में मॉरल वैल्यूज़ जी एतिरी कमी आहे जो असां लफ़्ज़ी तौर ते त हर शइ चऊं था त हे हीअं थियणु खपे, हीअं न थियणु खपे, पर अमली तौर ते वाक़ई हिते कुझु बि नथो थिए। जे तव्हां अॼु करंट सिचुएशन खणो था सियासत जी, त उन में तव्हां ॾिसो, तव्हां चओ था त हेॾां बि किना आहिनि, होॾां बि किना आहिनि। पोइ इहो ॾिसो न त हिकिड़ो किनो आहे, हिकिड़ो घणो किनो आहे। पोइ घणे किने खणंदव या थोरे किने खणंदव? पहिरियां त इहा शइ, जे सफ़ाई तव्हांखे बुरी थी लॻे त पोइ तव्हां पाण थी छो नथा बीहो? पाण उथो न इलेक्शन में। ईअं छा थिए थो हिते? न, छड़ तनक़ीद करणु असांखे सिखी विया आहियूं, पर अमली तौर ते पॉज़िटिव कमु नथो अचे असांखे, जेको असांखे अगरि हाणे न कंदासीं त कॾहिं कंदासीं? 10 साल तव्हां पीपीए जे उनखे तनक़ीद बि कयो था, वरी नची टपी वरी उन्हनि खे वोट ॾियणा आहिनि, छो जो आख़िर में तव्हांजो 5000 मिलंदव या हिकु तव्हांखे बिरयानीअ जी मिली वेंदी का प्लेट विलेट, त उन ते असां राज़ी थी वेंदासीं। पर ऐं ॿी ॻाल्हि, जेके माज़रत सां कुझु साईं जीएम सैयद खे फॉलो था करनि, फॉलो इन हद ताईं जो किताबी सूरत में ॻाल्हाए वञनि था,
पर हक़ीक़त में अगरि मां ॾिसां थो त साईं जी एम सैयद खे कोई फॉलो करे ई नथो। अगरि उनखे वाक़ई कोई फॉलो करे हा त उन किताब पढ़िया, पर उन किताब जेको उन्हनि किरदारु कयो आहे छा ओतिरो तव्हां कयो था? ऐं मां त मूंखे शर्म त तॾहिं ईंदो आहे जॾहिं साईं जी एम सैयद जो नालो खणी, छो जो मुंहिंजे लाइ हिकु मां सम्झंदुमि त उन जहिड़ी का हस्ती हाणे अगरि रिसेंट उन में ॾिसंदासीं पाण सेंचुरी में त मूंखे नथी मिले का उन जहिड़ी शख़्सियत। उन जो नालो खणी उन जे नाले ते माण्हुनि खे जेको आहे गुमराह करे ऐं पोइ पाण पोयां उहे इश्क था करनि, त इहा इन खां वधीक का अफ़सोस जी ॻाल्हि आहे ई न त हिकिड़ो तव्हांखे हेॾो रुतबो हेॾी शयूं तव्हांखे राह ॾेखारे वञे थो, उन खां बावजूद बि तव्हां जेको आहे उन ते हलण जी कोशिशि बि नथा कयो। त इहा पोइ असां चऊं था त असां सां हिन किनो कयो हुन किनो कयो, न तव्हां पाण सां पाण किनो कयो आहे। मुंहिंजा इहे थोरा अल्फाज़ सख़्तु आहिनि, पर मां चाहींदुमि त मां आयो ई हिन लाइ हुयुमि त जेको आहे पाण सभु अमली तौर ते कंहिंखे ॿिए कंहिंखे तनक़ीद न करे, बल्कि पाण कुझु अहिड़ो पॉज़िटिव कमु कयूं जंहिंसां फ़ाइदो हिन क़ौम खे पवे। छो जो हीअ क़ौम अज़ीम आहे, हीअ त क़ौम त बचाए वेंदी, पर छा आहे त तव्हांजा नाला न थींदा। हीअ क़ौम हलंदी आख़िरत ताईं हलंदी, पर मां चवां थो त इहे सुखी थी करे हले, हिन ख़तमु त कोई नथो करे सघे। माण्हू आया था रिसेंट ॾिठा MQ वारा बि निकिता ऐं उन्हनि कुझु करे सघिया न करे सघे, पर छा इहे सूर बि तव्हां सां गॾु हलनि? छो हलनि? इन्हनि खे हाणे तव्हां सिंध त रहंदी, पर इहे सूरत तव्हां सां न रहनि न, घटि में घटि उन्हनि ते कमु कयो। ऐं मुंहिंजी इहा गुज़ारिश आहे तव्हां सभिनि सां, जे पाण अगरि इलेक्शन में नथा उथी बीहो, मां पहिरियों त मां चवंदो त जेके वेठा हुते सोच हिकु सुठी सोच सां आयल आहियो, उहो पाण इलेक्शन में बीहो। जे नथा बि सघो ठीकु आहे, मूंखे ख़बर आहे त हिते ॿिया कम बि थींदा आहिनि, पर हिकु तव्हां उहा शइ विझंदव न त मतां का शइ बहितरी थी वञे। हाणे अगरि तव्हां चओ था त PP बि न GDA बि न, ठीकु आहे आहिनि त वॾेरा मां सम्झां थो, पर उन GDA में को हिकिड़ो अधु ॾिसो मतां को चङो निकिरी अचे, सभु त हिकु ॼणा या उन्हनि PP वारनि खां मथां घटि हुजनि, हो खाइनि था करोड़ त हो मथां 50 लख में हथु विझनि, कुझु तव्हांखे विझनि 2 शयूं, त इहो असांजो पोइ हिन में आहिस्ता आहिस्ता बहितरी मूंखे ख़बर आहे त तकड़ में कोन ईंदी आहे, पर आहिस्ता आहिस्ता कुझु त कमु कयो, चढ़ो बसि लफ़्ज़नि ताईं न बीहे। इहा शइ मुंहिंजी इहा तव्हां सभिनि सां गुज़ारिश आहे, ऐं का ॻाल्हि बुरी लॻी हुजे त हुन लाइ माज़रत। सभिनी दोस्तनि जी महिरबानी, ऐं सभिनी तक़रीबन सुठो ॻाल्हायो, पंहिंजी ॼाण ऐं पंहिंजे तजुर्बे मुशाहिदे जे आधार ते सभिनी दोस्तनि पंहिंजी राय रखी। मां बि हिकिड़ो त पंहिंजी राय रखंदुसि, ओवरऑल जेको अॼु पंहिंजो स्टडी सर्किल जो मौज़ू आहे सिंध जी मौजूदा सियासी सूरत हाल, ऐं उनखां पोइ हिन सॼे स्टडी सर्किल खे सहेड़ण जी कोशिशि कंदुसि। बुनियादी ॻाल्हि इहा आहे त सिंध जो जेके मौजूदा सियासी सूरत हाल आहे उहा ॾाढी गंभीर आहे। उहा इन हिसाब सां त असां वटि बुनियादी शयूं तय थियणु घुरिजनि। सियासत इबादत आहे, सियासत हिकु निज़ाम आहे जंहिंसां समाज जी जोड़जक थींदी आहे, ऐं समाज जी बहितरीनु जोड़जक सही माना में सियासी निज़ाम ई जोड़े सघे थो, पर उन सियासी निज़ाम खे हलाइण लाइ बि बहितर माण्हू खपनि, ऐं उन बहितर माण्हुनि जी जेकी चूंड आहे उहा आवाम कंदी आहे, पर उहा आवाम बि पढ़ी लिखी हुजे, सुजाॻ हुजे, जो पंहिंजे मथां हुक्मरानी कंदड़ जेके माण्हू आहिनि उन्हनि खे चूंडे बि सोचे सम्झे। पर जॾहिं आवाम अहिड़ा फ़ैसिला करे जंहिंसां अहिड़ा नामुराद नाअहल ऐं रत प्याक माण्हू असांजे मथां हुक्मरान मुक़ररु थियनि, त उन जा सबब ॻोल्हजनि त आख़िर ईअं छो थो थिए। छा क़ौम पाण जाहिल आहे उन जे करे ईअं थी सोचे, या को ॿियो सबबु आहे? मां सम्झां थो बुनियादी तौर ते हितां जो हिन रियासत जे अंदरि असां जेके रहूं था, या हिन रियासत जे अंदरि जेको बुनियादी मसइलो आहे उहो क़ौमी मसइलो आहे, क़ौमी ग़ुलामी जो मसइलो आहे। दुनिया जे अंदरि रियासतूं मुख़्तलिफ़ हूंदियूं आहिनि, हिकु क़ौमी रियासत बि हूंदी आहे, घण क़ौमी रियासत बि हूंदी आहे। हिकु क़ौमी रियासत यानी हिकु क़ौम जंहिंजी टेरिटरी पंहिंजी हुजे, जंहिंजो कल्चर पंहिंजो हुजे, जंहिंजी सकाफ़त पंहिंजी हुजे, जंहिंजी ॿोली पंहिंजी हुजे, जंहिंजा सियासी इक़्तिसादी मुफ़ाद ॻंढियल हुजनि, जंहिंजी तारीख़ हुजे,
उहा हिकिड़ी क़ौम आहे ज़ेड। हाँ, उन क़ौम में रहंदड़ जेके माण्हू आहिनि, भले कंहिं बि मज़हब, कंहिं बि फ़िरके, कंहिं बि सोच जो हुजे, पर उहो हिकिड़ी क़ौम जो हिसो आहे। असां वटि हिकिड़ी ॻाल्हि क्लियर हुजे त क़ौम जी डेफिनेशन वस्फ़ उहा आहे त तव्हांजी जाग्राफ़ी, तव्हांजी ॿोली, तव्हांजो कल्चर, तव्हांजी तारीख़, तव्हांजा इक़्तिसादी ऐं सियासी मुफ़ाद ॻंढियल हुजनि, उहा क़ौम आहे। मज़हब ते जुड़ंदड़ क़ौम न थींदी आहे, नस्ल जे बुनियाद ते जुड़ंदड़ क़ौम न थींदी आहे, पर इन्हनि बुनियादनि ते जेका जुड़ंदी शइ आहे उहा क़ौम आहे। उन हिसाब सां सिंध हिकु अलॻि क़ौम आहे, पंजाब हिकु जुदा क़ौम आहे, पख्तूनख्वा हिकिड़ी जुदा क़ौम आहे, बलोचिस्तान हिकिड़ी जुदा क़ौम आहे, बलोचिस्तान ऐं बंगाल हिकिड़ी जुदा क़ौम। इहे 5 क़ौमूं पाण में मिली करे हुननि कन्फेडरेशन जोड़ी। साईं GM सैयद 1943 में जेकी करारदाद पेश कई, उन में पाकिस्तान जो नालो बि न हो। उन में मुस्लिम अक्सरियत रियासतुनि जो ज़िक्र आहे, जेका कन्फेडरेशन आहे उन में मुकमिल इख्तियार उन्हनि रियासतुनि वटि हूंदा। सिर्फ़ु दिफ़ा ऐं करंसी जेकी आहे, फॉरेन पॉलिसी, अढाई खाता जंहिंखे चऊं, उहे वफ़ाक़ वटि हूंदा। बाक़ी टोटल इख्तियार उन रियासतुनि वटि हुआ। ऐं उन में हिकिड़ो शर्त बि हो त जेकॾहिं इन्हनि रियासतुनि सां नारवा सलूक रखियो थो वञे त उन्हनि खे इख्तियार आहे त हू अलॻि आज़ाद मुल्क जी असद में रही सघनि था। पर बाद में उन करारदाद खे कीअं मेटियो वियो ऐं कीअं अंग्रेज़नि जे चवण ऐं पंजाबी मुफ़ाद खे तहफ़ुज़ ॾियण जे लाइ जेका पंजाब आर्मी अक्सरत में हुई ऐं जिन बरतानिया जे लाइ काबे ते बि गोलियूं हलायूं, जिन बरतानिया जे तहफ़ुज़ जे लाइ हर क़ुर्बानी ॾिनी, पाकिस्तान हक़ीक़त में उन्हनि जो गिफ्ट हो, तोहफ़ो हो। विंस्टन चर्चिल जी बायोग्राफी पढ़ो तव्हांखे ख़बर पइजी वेंदी। पाकिस्तान हिते रहंदड़ क़ौमुनि या माण्हू न ठाहियो आहे, इहो ख़ुदि बरतानिया पाण ठाहियो हो पंहिंजनि मुफ़ादनि ख़ातिर, ऐं जना उन्हनि जो पंहिंजो ॻिजू माण्हू हो। 1947 में हिननि हथरादू क़ौम ठाही, पाकिस्तान जे नाले में पाकिस्तानी क़ौम ठहियनि, जंहिंखे ज़बरदस्ती हिकिड़ी ॿोली करणु लाज़मी आहे। त क़ौम जॾहिं हिकिड़ी थिए त ॿोली बि हिकिड़ी हुजे। हाणे हिते रहंदड़ क़ौमुनि जूं ॿोलियूं ॿियूं, बंगाल जी बंगाली, पंजाब जी पंजाबी, पख्तूननि जी पश्तो, सिंधियुनि जी सिंधी, बलोचनि जी बलोची, कंहिंजी बि ॿोली हाणे कीअं कनि हिकिड़ी ॿोली। ॿाहिरां जेके आंदनि उर्दू ॻाल्हाईंदड़, उहा ॿोली हाणे हिकिड़ी हिकु क़ौम जी ठाहिण जे लाइ हिननि हिकु उर्दू ॿोलीअ खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾिनो। उन करे चवंदा हाणे हिकिड़ी ॿोली क़ौमी ॿोली थी वई। पाकिस्तान जी टेरिटरी 5 मुल्कनि खे मिलाए हिकु कनि त वरी जाग्राफी बि ॻंढिजी वई। हाणे कल्चर खे कीअं कनि, वॾी कोशिशूं कनि ॿोली खे हिकु करण जी, कल्चर खे हिकु करण जी, सियासी इक़्तिसादी मुफ़ाद ॻंढण जी, पर इहा शइ ॻंढिजी न सघी, छो जो गैर फितरी आहे। क़ौम ठहंदी आहे हज़ारनि सालनि जे तसलसल सां, ऐं उहो हिकिड़ो फितरी प्रोसेस आहे। ईअं कोन ठहंदी आहे जबरी तौर ते मुंहिंजी खे वणे वठाए छॾियो। छो त अॼु बि असांजा पंजाब जा पख्तूनख्वा जा मुफ़ाद जेके आहिनि टकराव में आहिनि। असांजा इक़्तिसादी जेके मुआशी वसीला आहिनि उहे गॾियल न आहिनि, टकराव में आहिनि। पंजाब जे मुफ़ाद में कालाबाग डैम असांजे मुफ़ाद में न आहे। असांजे मुफ़ाद में असांजा वसीला आहिनि, पंजाब जे मुफ़ाद में असांजा वसीला हड़प करे खणणु, असां सिधो सिधो टकराव में। त बुनियादी हितां जो मसइलो क़ौमी ग़ुलामी आहे। त असां त पाकिस्तान ठाहियो ई कोन न, GM सैयद त पाकिस्तान ठाहियो ई कोन, हुन त हिकिड़ी कन्फेडरेशन ठाही पई उन वक़्तु, पर उनखे ख़बर न हुई सादगी में हुन माण्हू खे धोखो ॾेई हिननि 1947 में पाकिस्तान नाले हिकिड़ी कूड़ी रियासत ठाहे 5 क़ौमुनि खे ग़ुलाम बणायो वियो ऐं ज़बरदस्ती उर्दू ॿोली खे क़ौमी ॿोली मड़ियो वियो। त बंगाल जे अंदरि पहिरीं बग़ावत थी ऐं जना खे जूता उछलाया ढाका यूनिवर्सिटी में, जंहिंजो बदिलो वरितो वियो 1952 जी 21 फरवरी में, जंहिंमें केतिरा ई प्रोफेसर ऐं शागिर्द शहीद कया विया। अॼु बि उते ॿोलीअ जो जेको यादगार उते ठहियलु आहे, उन खां आलमी दबाव ते तहत हिननि बंगाली ॿोली खे क़ौमी ॿोलीअ जो दर्जो ॾिनो उर्दू सां गॾु। त इहे तज़ाद पुराणा आहिनि। सिंध जे अंदरि अब्दुल रज़ाक मेमन जेको आहे उहो बि शहीद थियो ॿोली जे नाले ते। सिंध जे अंदरि बि ॿोली जा फ़साद थिया।
त असांजा ॿोली जे बुनियादनि ते डिफरेंट मुफ़ाद आहिनि, असांजा कल्चर जे मुफ़ाद ते मुख़्तलिफ़ मुफ़ाद आहिनि, सियासी इक़्तिसादी मुफ़ादनि ते असां मुख़्तलिफ़ आहियूं, त असां कीअं गॾु रहूं? दुनिया जे अंदरि इहा मिसाल आहिनि त मुख़्तलिफ़ क़ौमूं गॾिजी रहियूं बि आहिनि, अॼु बि रहनि थियूं। दुनिया जे अंदरि घण क़ौमी रियासतूं बि आहिनि, पर उन्हनि में का इख़लाक़ियात हूंदी आहे, उन में को निज़ाम ज़ब्त ऐं उसूल हूंदा आहिनि। त रियासतुनि खे इंडिपेंडेंट छॾिबो आहे, उन्हनि जी रियासतुनि खे आज़ादु रियासत तौरु तस्लीम कबो आहे, उन्हनि जा वसीला उन्हनि ते ख़र्च थींदा आहिनि। ईअं न हूंदो आहे जीअं हिते थिए थो त असांजी रियासतुनि खे न सिर्फ़ु क़ौम जो हक़ु कोन्हे, ॿोलीअ जो हक़ु कोन्हे, असांखे कल्चरल आज़ादी जो हक़ु कोन्हे, जाग्राफिकल आज़ादी जो हक़ु कोन्हे, पर असांजे वसीलनि ते क़ाबिज़ आहिनि ॿियूं क़ौमूं। पंजाब क़ाबिज़ आहे, असांजे दरिया ते, असांजे समुंड ते, असांजे वापार ते, असांजे एग्रीकल्चर ते, असांजे हर हिकु वसीले ते पंजाब क़ाबिज़ आहे। त इहा छा आहे? इहा क़ौमी ग़ुलामी आहे। हाणे उन क़ौमी ग़ुलामी खां निजात ॾियारण जे लाइ दुनिया जे अंदरि मुख़्तलिफ़ हल आहिनि। हिकिड़ो पार्लियामानी जो मोर्चो आहे, ॿियो हथाबंद जो मोर्चो आहे, टियों सियासी जदोजहद जो मोर्चो आहे। दुनिया सॼी जे अंदरि असां इनकलाब जेके पढ़िया आहिनि, वियतनाम जो इनकलाब हुजे या माऊ जो इनकलाब हुजे चाइना में, या फ्रांस में फ्रांस जो इनकलाब हुजे, रशिया जो इनकलाब हुजे, तव्हां पढ़ंदव उहे इन्हनि तरीक़नि खां अलावा ॿियो को बि तरीक़ो कोन्हे। हिकिड़ो पार्लियामेंट जे ज़रिए तब्दीली ऐं इनकलाब आणणु, ॿियो गोइला वारफेयर जे ज़रिए इनकलाब आणणु, टियों सियासी जदोजहद जे ज़रिए इनकलाब आणणु। हाणे ॾिसजे त सिंध जे अंदरि, पाकिस्तान जे अंदरि असां वटि कहिड़ो हल आहे, कहिड़े तरीक़े सां इनकलाब आणियूं, असांजूं हालतूं कहिड़े बुनियादनि ते साज़गार आहिनि। पहिरियों त इन शइ जो तजुर्बो असांखे करणु घुरिजे, पोइ असां चऊं त बाबा ॿी शइ कजे। जीएम सैद पाकिस्तान ठहण खां पोइ पंहिंजी सॼी ज़िंदगी कोशिशि कई पार्लियामानी सियासत जे ज़रिए तब्दीली आणण जी, हक़ वठण जी, पर हू नाकामयाबु रहियो। शेख मुजीब रहमान पार्लियामानी रस्तो इख़्तियार कयो, कामयाबु वियो, पर उनखे कामयाबीअ खे शिकस्त में बणाए उन ते जंग मसलत करे उन्हनि जे 3 लख बंगालियुनि जो क़त्ल कयो वियो, 4 लख औरतुनि जो ज़ना कयो वियो। त कहिड़ी गारंटी आहे त अॼु सिंध जे अंदरि बि, पहिरीं ॻाल्हि त असां वटि सिंध वटि अहिड़ी का बि पार्टी मौजूदु न आहे जेका पार्लियामानी सियासत ते पूरे पाकिस्तान ते कंट्रोल करे हुकूमत करे सघे, का बि न। पीपल पार्टी जो नालो बि खणो, उहा बि हाणे सूबे ताईं महदूद थी विया, पूरे पाकिस्तान ते न आहे, ऐं उहा सिंध दुश्मन पार्टी आहे। उनजे मंशूर में सिंध जो मुफ़ाद आहे ई कोन। जीडीए जेके समूरा उम्मीदवार असांजा आज़मायल सवाइ हिकु ॿिनि खे छॾे करे, जेके सभई खुतूं जिन असां सां जेके विसाघातियूं कयूं, कीअं कोन कयूं, उन्हनि मां कहिड़ी उमेद कजे। नतीजे तौर ते पार्लियामानी सियासत जा समूरा तजुर्बा सिंध बि कया, बंगाल बि कया। बंगाल खे नतीजो इहो मिलियो त बंगाल अक्सर में पाण में ॿधी हुई। 1970 जी इलेक्शन में शेख मुजीब रहमान अक्सर में खटे आयो, रफ़्तार भुट्टो हारे वियो, पर पाकिस्तानी इस्टेब्लिशमेंट ॾिठो त शेख मुजीब रहमान जेकॾहिं खटे वियो त हुनजो जो 6 नुकाती एजेंडा हुई उहा हक़ीक़त में क़ौमुनि जी ख़ुदमुख़्तियारी हुई, छो जो उन्हनि में ॿोली जो हक़ हो, उन में तव्हांजी करंसी जो हक़ हो, उन में तव्हांजी इंडिपेंडेंट जेको कल्चरली तव्हांजी तरक़ी आहे उनजो हक़ हो, हर हवाले सां तव्हांखे हक़ हो। उहा शइ मिली वञे हा, पंजाब जो मुफ़ाद दॿिजी वञे हा। उन करे हुननि अगरतला साज़िश जो कूड़ो केस हणी मुजीब रहमान खे जेल में विझी उते ऑपरेशन कयो वियो, ऐं ओतिरा 3 लख बंगाली क़त्ल कया विया, 4 लख बंगाली औरतुनि जो ज़ना कयो वियो। त पाकिस्तान जी फ्रेमवर्क में जेको मौजूदु आहे असेंबलियुनि जो स्ट्रक्चर आहे, उन में अक्सरती सीटूं पंजाब हिकिड़े सूबे जूं आहिनि। तव्हां जेकॾहिं सिंध खे स्वीप करे बचो, तव्हां ख़ैबर पख्तूनख्वा ऐं बलोचिस्तान बि स्वीप कयो, त छा पोइ बि पंजाब खे शिकस्त ॾेई सघो था? पंजाब जे मुफ़ादनि खे, माना पंजाब जो मुफ़ाद आहे कलाबाग डैम, असांजो न ठहे। पंजाब जो मुफ़ाद आहे सिंध जे बंदरगाहुनि तां वापार जो जेको सॼो टैक्स आहे ॿियो शयूं खणे, असांजो मुफ़ाद में टकराव में आहे। छा उहे सभु शयूं रोके सघूं था? नथा रोके सघूं, छो जो पंजाब अक्सरियत आहे ऐं अक्सरियत जे फार्मूले तहत तव्हांखे ग़ुलाम बणाए वेठो आहे। जॾहिं पार्लियामेंट जे ज़रिए असां न आज़ादी वठी सघूं था,
न पंहिंजा हक़ वठी सघूं था त पोइ पार्लियामानी जे ज़रिए सां छा कयूं, छो कयूं? उहे पंहिंजूं सलाहियतूं छो विञायूं? हिकिड़ो सुवालु आहे, थी सघे मां ग़लति बि हुजां। ॿी ॻाल्हि त छा सिंध जी सूरत हाल गोरिला वारफेयर जहिड़ियूं आहिनि? असां जेके तजुर्बा माज़ी जा ॾिठा उहे बुरी तरह नाकाम विया, छो जो असांजी उहे हालतूं ई न आहिनि। असां वधीक नुक़सानु खाधो, उन करे असां वटि हिकिड़ो हाल आहे सियासी जदोजहद जो, सही माना में इनकलाबी सियासी जदोजहद जो असां वटि हल आहे। उन लाइ असांखे तंज़ीम साज़ी करण जी ज़रूरत आहे। सिंध जे अंदरि असां वटि जेके पॉलिटिकल पार्टियूं मौजूदु आहिनि, वफ़ाक़ी पार्लियामेंटी जेके सियासत कंदियूं उन्हनि खे छॾे करे जेके सिंध जी ॻाल्हि थियूं कनि, सिंध जी आज़ादी जी ॻाल्हि थियूं कनि, सिंध जे हक़नि जी ॻाल्हि थियूं कनि, उन्हनि वटि कंहिं बि पार्टी वटि माज़रत सां तंज़ीम न आहे। तंज़ीम रियासत जो मुताबादल हूंदी आहे। असां जंहिं ॾींहुं तंज़ीम ठाहीसीं उन ॾींहुं रियासत ठाहे वरितीसीं, उन ॾींहुं असां पंहिंजा मुस्तक़बिल जा फ़ैसिला पाण कंदासीं। पर ज़रूरत उन शइ जी आहे त उन लाइ पहिरियों पंहिंजो पाण खे क़ाबिल बणायूं, नज़रियाती बुनियादनि ते, इल्म जे बुनियाद ते, फ़िक्र जे बुनियाद ते, तॾहिं असां कुझु करे सघूं। सिंध जी मौजूदा सियासी सूरत हाल गंभीर आहे, उन करे जो सिंध जे अंदरि मज़हबी तफ़रक़ो पैदा कयो वियो, सिंध जे अंदरि मज़हबी इंतिहा पसंदी जो बिज चटियो वियो। उहो भूर भील जे लाश जे सूरत में ॿाहिरि आयो त कॾहिं हिंदू नियाणियूं जेके ज़बरी अगवा करे उन्हनि जो मज़हब मटाइण जी सूरत में असां वटि ज़ाहिर थियो, त कॾहिं दरगाहनि जे मथां बम धमाकनि जी सूरत में ज़ाहिर थियो। अॼु बि सिंध जे माण्हुनि जे अंदरि उहे नफ़रत पैदा कई पई वञे। हालांकि सिंध जो माण्हू बनिस्बत ॿियनि सूबनि जे माण्हुनि जे सेक्युलर आहे, सूफ़ी मिज़ाज आहे, पर उन जे बावजूद बि इहो ख़तरो लाहक आहे, उनखे रद्द नथा करे सघूं। सिंध जी सियासी सूरत हाल जो वॾे में वॾो ॿियो सबबु त सिंध जे अंदरि जेका आज़ादी पसंद तहरीक हले थी, उहा भले मुनज़म न आहे, गैर मुनज़म ई सही, छुड़वाग ई सही, पर उन खां पोइ बि रियासत ख़ाइफ़ आहे, उन जा इदारा ख़ाइफ़ आहिनि। उन जो सबबु इहो ई आहे जो अॼु बि 140 माण्हू गुम आहिनि ऐं उन्हनि जा प्यारा उन्हनि जी आज़ादी लाइ रोडनि ते ज़लील पिया थियनि। अॼु बि सिंध जी जेकी सियासी सूरत हाल आहे उहा ॾाढी ख़राबु आहे, छो जो ही मौजूदा जेकी सियासी सूरत हाल जुड़ी आहे, ही पंजाबी इस्टेब्लिशमेंट आर्मी पंहिंजे नुमाइंदे नवाज़ शरीफ़ खे नथा बख़्शनि, तव्हांखे बख़्शींदा। असां भले डिगडिगियूं वॼायूं ख़ुशि थियूं, पर हक़ीक़त में नवाज़ शरीफ़ खे छो कढियो अथनि? पंहिंजो हन उन्हनि जो, सोचो त सही, छाजे करे? बुनियादी सबबु आर्मी सां टकराव आहे। उहो सबबु छाजो आहे? चाइना इक़्तिसादी राहदारी आहे। पंजाबी सरमाएदार न पियो चाहे त चाइना ते पंहिंजी खणी अचे सरमायो, छो जो पंजाब जो सरमायो ॿुॾी वेंदो। चाइना हिते जेकॾहिं सरमायो खणी आयो त पंजाब जो सरमायो सॼो ॿुॾी वेंदो, पंजाबी सरमाएदार गोॾनि भर किरी पवंदो, जंहिंजे करे पंजाबी सरमाएदार नवाज़ शरीफ़ जी सूरत में ॿाहिरि बीठो मुखालफ़त कई त ही पाना अची विया त हुननि खे नाहिलियूं बि अची ॿियो बि थी वियो। इहे सभु ड्रामा ॿिया थी विया। करप्ट केरु कोन्हे, ज़रदारी करप्ट कोन्हे, नवाज़ शरीफ़ करप्ट कोन्हे। पाकिस्तान में सियासत कंदड़, वफ़ाक़ी सियासत कंदड़ हर माण्हू करप्ट आहे, पर उन्हनि खां वधीक करप्ट आर्मी आहे। केरु ॻाल्हाए थो? केरु कोन थो ॻाल्हाए। मुल्क जी 70 खां 80 सैकड़ो बजट केरु थो इस्तेमालु करे? आर्मी। सॼी दुनिया जे अंदरि आर्मी जो कमु आहे वञी सरहदूं संभाले, पर हिते आर्मी कारोबार में आहे, वॾे में वॾो कारोबार आर्मी जो आहे, पर केरु कोन थो ॻाल्हाए। असां ॻाल्हायूं था, माण्हू ख़ौफ़ में नथा ॻाल्हाइनि, पर हक़ीक़त इहा आहे उन्हनि जे ख़िलाफ़ केरु कोन थो ॻाल्हाए। उहे करप्ट न आहिनि छा? उहे अयाश न आहिनि छा? उहे ज़ानी न आहिनि छा? मां त सम्झा थो उन्हनि जहिड़ो को ज़ानी अयाश ऐं उन्हनि जहिड़ो जेको करप्ट कहिड़ी कोन्हे। हितां जे अच्छे कारे जा मालिक उहे आहिनि। चाइना पाकिस्तान इकनॉमिक कॉरिडोर बुनियादी तौर ते चाइना जो प्रोजेक्ट आहे, जंहिं मां सिंध खे त फ़ाइदो ई कोन्हे, ख़ुदि पाकिस्तान खे बि फ़ाइदो कोन्हे। इहा शइ साबित थी चुकी आहे। इहा ॻाल्हि मुंहिंजी न आहे, पर इहा पाकिस्तान जे इकनॉमी जे माहिर केसर बंगाली जी ॻाल्हि आहे। इहा पाकिस्तान जे इकनॉमी जे माहिर फज़लुल्लाह कुरैशी जी ॻाल्हि आहे। इहा सेनेट जी ॻाल्हि आहे, जंहिं रिपोर्ट ॾिनी त बाबा पाकिस्तान खे 9 सैकड़ो फ़ाइदो आहे, बाक़ी 91 सैकड़ो फ़ाइदो चाइना खे आहे। जॾहिं 9 सैकड़ो पाकिस्तान खे फ़ाइदो आहे त उनखां 9 सैकड़ो खां वधीक तव्हां चाइना जे प्रोजेक्टनि खे जेका सिक्योरिटी ॾियो था सिंध जे बजट मां,
उहा त तव्हांजी वियो नओं सिकिड़ो त कहिड़े बुनियादनि ते सिंध खे फ़ाइदो आहे त सिंध जी जेकी सियासी सूरत हाल मजमूई अहिड़ी आहे त पाकिस्तान में पार्लियामानी सियासत जो हक़ सिर्फ़ु उनखे ॾींदा ऐं उनखे आणींदा जेको पाकिस्तान इस्टेब्लिशमेंट ऐं आर्मीअ सां बिट थी हलंदो, जेको उन्हनि जे मुफ़ादनि जी खे पंहिंजा मुफ़ाद तस्लीम करे हलंदो, तॾहिं उनखे अचण बि ॾींदा। चाइना इकनॉमिक कॉरिडोर जे बारे में केरु ॻाल्हाए थो त हथ लोही हथनि अची थींदा जहिड़ियूं धमकियूं उन्हनि खे आर्मी थी ॾे। तव्हां पंहिंजे आइन में जेको इज़हार तक़रीर जो ॻाल्हाइण जो ॾियो था उहो त तव्हां खसो था। साईं ॻाल्हि पियो करे इंसानी हक़नि जे चार्टर जी ऐं गुलसन, ही रियासत बुनियादी तौर ते इंसानी हक़नि त परे जी ॻाल्हि पर क़ौमुनि जे बुनियादी हक़नि खे बि लताड़ींदी रही आहे। ही क़ौमुनि जे रत चूसींदड़ रियासत आहे, उन जा इदारा आहिनि। हिन सियासी सूरत हाल में जंहिंमें असांखे मजमूई तौर ते ग़ुलाम बणायो वियो आहे, जंहिंमें असांखे फ़िरक़नि में नज़रनि में पार्टियुनि में हर शइ में विरहायो वियो आहे। छो जो असां मुतहद थियासीं त हू शिकस्त खाईंदा ऐं असां अॼु बि मुतहद कोन आहियूं, अॼु बि मुंतशिर आहियूं। असांखे मुतहद थियणो पवंदो ऐं उन लाइ असांखे पढ़णो पवंदो, सिखणो पवंदो, मुतालियो करणो पवंदो। मां सम्झां थो साईं जीएम साहिब जो फ़िक्र शाह लतीफ़ ऐं सचल ऐं शाह इनायत जे फ़लसफ़े जो बुनियादु आहे, छो जो उहो फ़िक्र उन खां ॿाहिरि कोन्हे। जेकी इनकलाब जी ॻाल्हि लतीफ़ ऐं शाह इनायत कई, साॻी ॻाल्हि साईं जीएम साहिब कई। साईं जीएम साहिब उनखे नसर जे अंदाज़ में खोले असांखे सम्झायो आहे। हुननि पंहिंजी शाइरी जे ज़रिए इनकलाब ॾिनो आहे। सूरह मरी सोभ खे त दिलि जा वहम विसार, हण भाला विड़ भाकुरे आॾी ढाल मढार, मथां तेग तरार मार त मता रोंदी। इहो छा आहे? इनकलाब न आहे, छो छा आहे? मरण मोटण मेणो थिया निज़ारे निर्वार, कुसण जो करार असल आशिकनि छा आहे? शाह इनायत जी सॼी तहरीक ते शाह लतीफ़ मुकमिल लिखियो आहे, पर असांजे आलमनि खां उहा शइ मिस थी वई आहे, घुसी वई आहे, या ॼाणे वाणे उन ते कलम न खयो वियो आहे। बदिरां बड़े उन ते कोशिशि कई आहे। मां बि उन ते तहक़ीक़ कयां पियो, कोशिशि कयां पियो त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई शाह इनायत जोग शरीफ़ जी जेकी गोरिला तहरीक हुई उन जो न सिर्फ़ु हिसो हो, पर उन जी तहरीक जे बारे में मुकमिल सुर खां वधीक उन बेत चया आहिनि, जेके बेत सुर यमन कल्याण में, सुर खाहोड़ी में, सुर रामकली में असांखे मिलनि था। असांखे रुॻो पढ़णो पवंदो ऐं उन में असांखे उहे मिसाल ॾिए थो त हिकिड़ी क़यादत में कहिड़ियूं सलाहियतूं हुजनि, क़यादत कीअं करणु घुरिजे, केरु करणु घुरिजे करे। हणण हकलण ॿेली सारण ई मंझाई मरक, विझनि ता न फ़र्क़ु रुक वेंदी रांदि में। त असांखे लतीफ़ पढ़णु घुरिजे। लतीफ़ जो फ़लसफ़ो जीएम साहिब जो फ़लसफ़ो आहे। मां त ईअं सम्झंदो आहियां त शाह साईं जूं उहे ॿ सिटूं साईं जीएम साहिब जे सॼे फ़िक्र जो बुनियादु आहे। साईं सदाई करी मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करी। सिंध हिकु मुल्क आहे, सिंधी हिकु क़ौम आहिनि, आज़ादी सिंधी क़ौम जो हक़ आहे, आज़ादी मुमकिन ऐं अंटर आहे। इतिहाद इंसानी अमुन आलम आज़ादी अक़वाम बुनियादी शयूं। जेको फ़िक्र साईं जीएम साहिब साईं शाह लतीफ़ जी ॿिनि सिटुनि जो ॾिनो आहे, सॼो फ़िक्र उन ते वधियल आहे न। पहिरीं सिट सिंध जे फ़िक्र जे बारे में, ॿी सिट आलमी फ़िक्र जे बारे में आहे। सॼो तसलसुल असांखे उहो मिले। सचल उन जो हिकिड़ो जलाली इज़हार आहे। मज़हबनि मुल्क में माण्हू मुंझाया, शेखी पीरी बुज़ुर्गी बेहद बुलाया, के निवड़ी निमाज़ूं पढ़नि किन मंदर वसाया, अकुल वारा उॾो आया इश्क ई। बुनियादी शइ छा आहे? असांजो जेको बि फ़िलासफ़र आहे, शाइर आहे, ॾाहो आहे, उनजो मक़सदु सिंध जी आज़ादी आहे, सिंध जी ख़ुशहाली आहे, सिंध जी ॿोली, सिंध जे कल्चर खे ज़िंदा रखणु आहे। लतीफ़ पंहिंजी ॿोलीअ खे ज़िंदा रखियो आहे। हू फ़ारसीअ जो वॾो आलिम आहे, अरबी जो वॾो आलिम आहे, पर पंहिंजी ॿोली खे वधीक अहमियत थो ॾे। जॾहिं फ़ारसीअ खे सरकारी ॿोलीअ से ॾेई उनखे अहमियत थी थींदी वञे त हू चए थो जेतो सिखियो फ़ारसी ॻोल्हो तोए ग़ुलाम, उञो तां आम बुखियो त ताम। इहो आमन संदो आम खसन मंझा न थिए। ॿोलीअ सां जेकी मोहबत उनसत आहे, ॿी ॿोलीअ सां नफ़रत कोन्हे। मौलाना मसनवी 24 कलाक पई अथसि, संदसि शाइरी में केतिरा ई फ़ारसी मक़ौला ऐं लफ़्ज़नि जो इस्तेमालु अथसि, पर जिथे अचे थो पंहिंजी ॿोलीअ जे
दिफ़ा जी ॻाल्हि हुते पंहिंजी ॿोलीअ जी ॻाल्हि थो करे। त इहो ई फ़लसफ़ो साईं जीएम सद असांखे ॾिनो आहे, असांखे पढ़णु घुरिजे। मज़हब खे सम्झण लाइ साईं जीएम सद जो जीअं ॾिठो आहे मूं पढ़ो। मज़हब छा आहे, माण्हू खे कीअं जकड़े थो वेठो, जीअं ॾिठो आहे मूं पढ़ो। लतीफ़ खे सम्झणो अथव पैगाम में लतीफ़ पढ़ो। हक़ीक़ी तशरीह तव्हांखे ॿुधाईंदो लतीफ़ साईं जी। त मारवी हक़ीक़ी मोहब वतन उहो सिपाही आहे, उहो कारकुन आहे जेको मयार हुअणु घुरिजे हिकिड़े इनकलाबी कारकुन में, उहा मारवी आहे जेका सोन ते सेण नथी मटाए, जेका झुके नथी। को बि क़ौमी कारकुन आहे हुनखे झुकाइण लाइ ॿ तरीक़ा आहिनि, लालच ॾियो या ख़ौफ़ ॾियो। झुकी वञो, न झुकियो उहो सही माना में पार थी वियो। मारवी खे झुकाइण पहिरियों लालचाइनि था, हुजे त इहो न मारूं रीत जो सेण मटाइनि सोन ते, अची अमरकोट में कंदसि कान कुरी त पखनि जी पीरी त माड़ियुनि सी न बटियां। हू ज़ंजीरनि तोड़ण जी ॻाल्हि थी करे, आज़ादी जी ॻाल्हि थी करे, जे हा जे ते हा तानो थो ॾे तुंहिंजा कहिड़नि जे लाइ थी मरी, गदला मेरा कपिड़नि जो पाइण जो ढंग कोन्हे, न उन कुझु महल न माड़ियूं झूपड़ियूं लॻियूं पियूं उॾाईंदियूं नी। जे हा जे ते हा मूं मारू मञा, जहिड़ा बि आहिनि मुंहिंजा, जे हा जे ते हा मूं मारू मञा, मुंहिंजे ॾियूं मलीर में चूंडियुनि मोक में हा, मुंहिंजी आ या कॾहिं किराईंदी कोट खे। मुंहिंजो पंहिंजे माण्हुनि सां रिश्तो अलस्त बिरबिकुम, जॾहिं कनि पियो हुउमि कालू भला कलब सी, तॾहिं ते चयो तंहिं वेर वचन कयो वेड़ीचनि सी। त धरतीअ सां उनसियत मोहबत वरी झुकाए थो, हुनखे डिॼारे थो, ख़ौफ़ थो ॾे। हुननि में चवे लूण लिंग लाइए चीरे चीरे चम, न कियो अॻु कीअं इहो कोझो कमु। लूण लिंग मतिलबु जिस्म खे चीरे हुन में लूण बुरके छॾी, पोइ बि अहिड़ो कोझो कमु मुंहिंजे कुर ख़ानदान में क़ौम में कंहिं बि न कयो। मतिलबु झुके नथी, आख़िर ताईं बीहे थी तॾहिं हू पार पए थी। त लतीफ़ साईं ससुईअ जे ज़रिए असांखे हिकिड़े क़ौमी कारकुन, हिकिड़े इनकलाबी कारकुन जूं वस्फ़ूं थो ॿुधाए। इन खां वधीक इनकलाब छा आहे? ससुईअ जे सुर में जदोजहद छा थींदी आहे ऐं जदोजहद सां निभाइण छा थींदो आहे, इन खां वधीक ॿी शइ कहिड़ी आहे? ततीअ थधीअ काह कान्हे वेल वेहण जी, मतां थिए उंदाह पेर न लही प्रीअ जो, जां जीव तां जल नाहे जाए जलण रीअ, ततीअ थधी हल कान्हे वेल वेहण जी। या हलंदे हो त पुनूअ ॾे पेरनि भर हलंदी आसि, जे पेरनि हलणु छॾियो त गोॾनि भर घिसकंदी आसि, जे गोॾनि घिसकणु छॾियो त चेल भर चुरंदी आसि, जे चेल चुरणु छॾियो त सीने भर सुरंदी आसि, जे सीने सुरणु छॾियो त हथनि भर हलंदी आसि, जे हथनि हलणु छॾियो त ठूंठियुनि भर छिड़कंदी आसि, जे ठूंठियुनि छिड़कणु छॾियो त रूहानी रिणंदी आसि, मिलियो त मिलंदी आसि न त घोरी जान जतन तां। इन खां वधीक जदोजहद छा थींदी आहे? त हक़ीक़त में असांखे ज़रूरत इन शइ जी आहे त सिंध जी मौजूदा सियासी सूरत हाल में हिकु इनकलाबी तंज़ीम जी ज़रूरत आहे, हिकु इनकलाबी तंज़ीम जोड़ण जी ज़रूरत आहे। ऐं उन इनकलाबी तंज़ीम में इन वस्फ़ुनि जहिड़ा क़ौमी कारकुन हुजनि, जेके रोल मॉडल हुजनि पंहिंजी क़ौम लाइ। माण्हू तव्हां खां मुतासिर थी चवनि था हिन जहिड़ो थियां, पर अफ़सोस इहो आहे त असां वटि क़ौमी कारकुन ऐं क़ौमी क़यादतुनि जी ग़लति रवैयनि, उबहराइप, गैर नज़रियातीपणो ऐं उहे जेके शयूं जंहिंजे करे आम माण्हू तव्हांजे वेझो अचण जे खां सवाइ परे थो भॼे, उहे शयूं जेके विथल आहिनि उहे ख़तमु करणियूं आहिनि। उहो उत्साह, उहो एतमाद जेको आहे असांखे ॿीहर बहाल करिणो आहे। ऐं उहो जदोजहद अमल ऐं इल्म जे ज़रिए थींदो। इल्म ऐं अमल ॿई लाज़िम मलज़ूम शयूं आहिनि। कॾहिं बि सियासी जदोजहद जेकी आहे उहा रुगो इल्म जे बुनियाद ते न हलंदी आहे या रुगो अमल जे बुनियाद ते न हलंदी आहे, पर इल्म ऐं अमल ॿिन्ही खे गॾु खणी हलंदी आहे। अमल जेको आहे इल्म खां सवाइ अंधो आहे, कंहिं कम जो कोन्हे। इल्म जेको आहे उहो वरी अमल खां सवाइ माज़ूर आहे, उन खां सवाइ हू कॾहिं बि पंहिंजी मंज़िल नथो माणे सघे। उनखे इल्म अमल ॿई लाज़िम मलज़ूम शयूं आहिनि। जंहिं ॾींहुं सिंध जे अंदरि इहो तख़युल रखी इल्म ऐं अमल खे साम्हूं पंहिंजो बुनियादु बणाए हिकिड़ी इनकलाबी तंज़ीम जुड़े ऐं उन में समूरा क़ौमी कारकुन उन मयार जा हुजनि ऐं उन्हनि वटि उहे समूरियूं पॉलिसियूं मौजूदु हुजनि, त असां वटि शॉर्ट टर्म पॉलिसी छा हुअणु घुरिजे सिंध लाइ।
मिड टर्म पॉलिसी छा हुअणु घुरिजे, लॉन्ग टर्म पॉलिसी छा हुअणु घुरिजे। लॉन्ग टर्म पॉलिसी सिंध जे मयार जी आहे, सिंध जी तामीर जी आहे, सिंध जे इनकलाब जी आहे। उहा भले इनकलाब अचे न अचे हलंदी रहंदी। असांखे हर जॻह ते हर फील्ड में माण्हू खपे। असांखे उस्ताद खपनि, डॉक्टर खपनि, इंजीनियर खपनि, साइंटिस्ट खपनि, फिलासफर खपनि, असां वटि समाजी साइंसदान खपनि, असां वटि सियासतदान खपनि। हर फील्ड जो माहिर खपे। असां वटि मज़दूर, हारी, पुरत हर माण्हू खपे। असांखे उन ते कमु करिणो पवंदो, उन्हनि खे ॻंढिणो पवंदो, हिकिड़ी ज़ंजीर में पोइणो पवंदो, तॾहिं असां कुझु करे सघूं था, तॾहिं सियासी हालतूं तब्दील करे सघूं था। पर मौजूदा जेके सियासी वायुमंडल आहे, जेकी हालतूं आहिनि, उनखे कीअं तब्दील कजे। घणनि माण्हुनि जो इहो ख़्यालु आहे त बाबा पार्लियामानी मोर्चो बि असांखे संभालणु घुरिजे, छो जो दुनिया जे अंदरि पार्लियामानी सियासत जेकी थी आहे उन जे ज़रिए इनकलाब ऐं तब्दीलियूं बि आयूं आहिनि। पर मौजूदा पाकिस्तान जे फ्रेमवर्क में इनकलाब ऐं आज़ादी पार्लियामेंट जे ज़रिए नथी थी सघे। पर हा, जेकॾहिं को सिंध दोस्त माण्हू पार्लियामेंट में पुॼे थो या वञे थो ऐं उहो सिंध लाइ, सिंधी माण्हुनि जे लाइ थोरो घणो रिलीफ ॾिए थो, कमु करे थो, सुठी ॻाल्हि आहे। बेताब अकबर राशिदी जेकॾहिं पार्लियामेंट जो हिसो आहे, पर जेकॾहिं सिंध जे गुम थियल माण्हुनि ते ॻाल्हाए थी, सिंध जे शहीदनि ते ॻाल्हाए थी, सिंध जे माण्हुनि जे लाइ कुझु न कुझु करे थी, त असां उनखे सलाम कंदा आहियूं या न कंदा आहियूं? सभई कंदा आहियूं। जेकॾहिं सिंध जो को बि नुमाइंदो पॉज़िटिव सम्झो था, बाक़ीदार सम्झो था, ऐं पार्लियामेंट में अची सिंध लाइ कमु करे थो, त असांजी इख़लाक़ी हिमायत उन सां आहे। छो जो असां आज़ादी पसंदि वोट ते यकीन नथा रखूं, पार्लियामेंट सियासत में यकीन नथा रखूं, पर अहिड़नि माण्हुनि जे लाइ असांजी इख़लाक़ी हिमायत ज़रूरु हूंदी। छो जो उहे माण्हू पाण बाक़ीदार सिंध लाइ कुझु करणु था चाहिनि पार्लियामेंट जे मोर्चे जे ज़रिए, त भले कनि, असांखे को इख़्तिलाफ़ न आहे। पर मौजूदा जेकी सियासी सूरत हाल वायुमंडल आहे, उन में जेको मूंखे लॻे थो त पार्लियामानी जेकी सियासत जुड़ी आहे, उन में इस्टेब्लिशमेंट जी रज़ा ख़ुशी खां सवाइ का बि हुकूमत जोड़े न सघंदी। यानी फ़ौज ऐं इस्टेब्लिशमेंट जी रज़ामंदी सां ई का हुकूमत जुड़ंदी। पोइ उहा पीपल्स पार्टी जोड़े, इमरान ख़ान जोड़े या नून लीग जोड़े, या त टिनि जी खिचड़ी करे ठाहींदा। छो जो कंहिंखे बि हिकिड़ी धुर खे पावरफुल न कंदा, हुनखे पोयां सॼो कंट्रोल जेको आर्मी हूंदो, कंट्रोल डेमोक्रेसी आहे सॼी जेकी असां वटि हले पई नाले मात्र, उहा कंट्रोल डेमोक्रेसी आहे जेके आर्मी कंट्रोल करे थी, हलाए थी। नाले मात्र डेमोक्रेसी, डेमोक्रेसी हिनखे चइबो ई न आहे। डेमोक्रेसी शइ ई जुदा आहे। सो मजमूई तौर ते जेकी सियासी सूरत हाल आहे उहा इहा आहे मुंहिंजे नुक़्ते नज़र में। ऐं ओवरऑल जेको तव्हां सभिनी दोस्तनि ॻाल्हायो, तमामु सुठो ॻाल्हायो। ऐं अञा मां सम्झां थो त इन शयुनि ते तव्हांखे मुतालो करणु घुरिजे, पढ़णु घुरिजे। तव्हां जेके ख़ासि करे सिंधी अख़बारूं आहिनि उहे पढ़ो, टेलीविज़न न्यूज़ जी चैनल आहिनि उन्हनि खे ॾिसो, उन्हनि जो नुक़्ते नज़र ॿुधो। लाज़मी न आहे त उन्हनि जे नुक़्ते नज़र ते हलो, नुक़्ते नज़र पंहिंजो ठाहियो। सियासी कारकुन जो नुक़्ते नज़र टीवी अख़बार न ठाहे, पर हुनजो पंहिंजो नुक़्ते नज़र हुजे। पढ़ो, ॿुधो सभु कुझु, पर उनखे उनजो तज्ज़ियो कयो, तनक़ीदी तज्ज़ियो कयो, पोइ ॾिसो उन मां तव्हां हल कहिड़ो था कढो। सही हल पोइ करे सघो था, ऐं उहो सही तज्ज़ियो तॾहिं करे सघो था जॾहिं तव्हांजो उहो मुतालो आहे, तव्हांजो उहो सियासी जेको शऊर आहे उन सतह ते जॾहिं अची वेंदो, तॾहिं तव्हां शयुनि खे सम्झी बि सघो था ऐं उन्हनि जो सियासी तज्ज़ियो करे सघो था ऐं उन्हनि जो सियासी हल बि ॿुधाए सघो था। सो आख़िर में मां हीअ सिटूं चई पंहिंजी जॻह वठंदुसि त गभो पाणीअ ढुक में ॿोड़े जे खाई, गभो पाणीअ ढुक में ॿोड़े जे खाई, पंहिंजे ऊचे घाट खे मुंहुं न झुकाई, त मुंहिंजा साईं तुंहिंजी दात ॾाउण थी वञे। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पारां अवां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। अॼोको हीअ स्टडी सर्किल जेको आहे उनजी निशस्त हिते ख़तमु कयूं था। वरी हिकु भेरो ॿीहर अवां सां गॾिबो। साथ सलामत, सिंध सलामत। दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे
सिंध में शौरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़िन ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।